मज़ीद अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मीरपुर माथिलो में DIG सखर ॾोहारी महराब शर खे गिरफ़्तार करण बदिरां अब्दुल्ला शर खे गिरफ़्तार करे जेल मोकिलण तां ॿिनि ऑफिसरनि समेत 17 अहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। इंस्पेक्टर मजीद आराइन सब इंस्पेक्टर जबार महर के बरतरफ़ कयो वियो आहे। SI मुख्तियार अहलकार अमजद दायो, रशीद थईम, काइमदीन सूमरो ऐं ॿियनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मीरपुर माथिलो में DIG सखर ॾोहारी महराब शर के गिरफ़्तार करण बदिरां अब्दुल्ला शर के गिरफ़्तार करे जेल मोकिलण तां ॿिनि ऑफिसरनि समेत 17 अहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। इन हवाले सां राब्तो कयो आहे लतीफ़ वसीर सां। जी लतीफ़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी संजय, बिल्कुल घोटकी जिले 17 पुलिस एहलकारनि के नौकरी सां हथ धोई वेठा। हालांकि साल 2016 में रोती जो थाणो है उते बदनाम ॾोहारी मेराब शर बदिरां उनकी जाइ ते अब्दुल्ला शर के मेराब शर जणाए करे जेल उमाणे वियो, जिते अब्दुल्ला शर 3 साल मुसलसल जेल में हो। उनखां पोइ चीफ जस्टिस पाकिस्तान नोटिस वरितो। नोटिस वठण खां पोइ DIG के इन मामले जी इंक्वायरी ॾिनी वई। इन मामले जी इंक्वायरी करे इन्हनि खिलाफ़ कार्रवाई कई वई। हीअ मुसलसल केतिरनि ई ॾींहंनि खां वठी इंक्वायरी हलंदड़ हुई, जंहिंखां पोइ इन्हनि जे मथां ॾोह साबित थियण ते DIG सखर फिदा हुसैन मस्तोई इंक्वायरी उन्हनि जे मथां साबित करे उनमें इंस्पेक्टर जबार महर आहे ऐं उनखां पोइ काइमदीन सूमरो आहे ऐं उनखां पोइ अब्दुल मजीद आराई आहे। वॾनि मुंचनि में साजिद दायो, रशीद थईम, 3 SI मुख्तियार मीरानी, बशीर आराई, खमीसो आराई, 17 पुलिस एहलकार आहिनि जिन खे नौकरियुनि तां डिसमिस कयो वियो आहे। यादि रहे अॻूणो SSP जेको आहे अॻूणे SSP जे पीरियड में साल 2016 में जेको रोती थाणे भरसा ॾोहारी मेराब शर के गिरफ़्तार कयो वियो। मेराब शर के गिरफ़्तार बदिरां उनजी जाइ ते अब्दुल्ला शर के जेल हवाले कयो वियो, जिते हू 3 साल मुसलसल जेल रहियो। उनखां पोइ सॼो मामिलो मीडिया ते हाईलाइट थियण खां पोइ जेको आहे उनजो चीफ जस्टिस आहे पाकिस्तान नोटिस वरितो। जी इंक्वायरी हलंदड़ हुई। हालांकि ही जेके पुलिस एहलकार आहिनि केस में आयो हुआ, उन्होंने पुलिस मुक़ाबलो जणाए मेराब शर जणाए करे अब्दुल्ला शर के उनके जेको आहे पुलिस जेल हवाले कयो, केस चालान कयो वियो। उनखां पोइ इन सॼे मामले जे नोटिस वठण खां पोइ उनखे अब्दुल्ला शर के बेगुनाह जेको आहे चीफ जस्टिस जी नोटिस खां पोइ उनखे आज़ाद कयो वियो। सॼे मामले जी इंक्वायरी हलंदड़ हुई। इन्हनि खे ही जेके पुलिस एहलकार आहिनि 17 पुलिस एहलकार आहिनि, इनमें इंस्पेक्टर भी आहिनि, ASI भी आहिनि, पुलिस एहलकार भी आहिनि, HC भी आहिनि, जिन खे नौकरियुनि तां डिसमिस कयो वियो आहे। उन्हनि में पुलिस एहलकार कुझु हिते आहिनि, कुझु लाड़काणे डिवीज़न में मुक़ररु थियल आहिनि, जेके 2016 में उन्हनि रोती थाणे में मुक़ाबलो ॾेखारे करे मेराब शर जेको धाड़ेल हो, जंहिंजे मथां 3 खां मथे जेके इन केस हुआ, फुर धाड़ा अगवा कतल केस, उन्ही जी जाइ ते उहो त गिरफ़्तार न थी सघियो, पर बेगुनाह माण्हू अब्दुल्ला शर के उन्हनि खे ॾोहारी जणाए करे अब्दुल्ला मेराब शर जणाए करे जेल हवाले कयो वियो। हालांकि ही तमामु वॾो ठीक है, वॾी महिरबानी अवां सी लतीफ़ अपडेट करण लाइ।